नाज़रीन ख़बर शामिल कंदासीं घोटकीअ मां असद गुंजू जी रिपोर्ट मूजिब घोटकीअ जे अमारा स्कूल में सक़ाफ़ती ॾियारे जे हवाले सां प्रोग्राम मुनक़िद कयो वियो। प्रोग्रामनि में एएसपी घोटकी हामिद इम्तियाज़ घोटकी म्यूनिसिपल कमेटीअ जे अॻूणे चेयरमैन सैयद असगर शाह गिलानी सुखदेव आसिर दास डॉक्टर AR मलिक स्कूल जो प्रिंसिपल लुत्फुल्ला मलिक अब्दुल शकूर मलिक समेत शागिर्दनि शागिर्दनि शिरकत कई। प्रोग्राम जे महिमान ख़ासि असिस्टेंट कमिश्नर खानगढ़ रिदा ज़ेरा टालपुर हुई। उन मौक़े ते अॻुवाणनि ख़िताब कंदे चयो त सिंध जी सक़ाफ़त हज़ारे साल क़दीमी आहे, जेका सक़ाफ़त दुनिया जे अज़ीम सक़ाफ़त आहे। असीं सक़ाफ़त बाबति हर साल प्रोग्राम मुनक़िद कंदा आहियूं त जीअं नौजवान नसुल खे सक़ाफ़त बाबति ॼाण मिली ॾेई सघूं। उन मौक़े ते शागिर्दनि पारां सिंध जी सक़ाफ़त बाबति ख़िताब कंदे क़ौमी गीतनि ते टेबलोस पिणु पेश कया ऐं सक़ाफ़ती गीतनि ते रक़्स पिणु कयो ऐं सक़ाफ़ती शयुनि जा स्टॉल पिणु लॻाया हुआ। तक़रीब में शामिल घोटकी न्यूज़ टाइम्स सां ॻाल्हाईंदे चयो त बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ही जो कल्चर डे सेलिब्रेट कयो वियो आहे, इहा इंतहाई हिकिड़ी ख़ुशगवार जेका शइ आहे। इन सां असांखे इहा ख़बर पए थी त असांजा जेके यंगस्टर्स आहिनि उन्हनि खे ख़बर पवणु घुरिजे त असांजी जेका सक़ाफ़त आहे उहा केतिरी ख़ूबसूरत आहे, उहा केतिरी रिच आहे। जॾहिं असां ही बार बार हिन क़िस्म जा ॾींहं मल्हाईंदासीं, असां हिते जेके असांजे जेके मेन जेके माण्हू हुआ जिन सिंध जे लाइ सिंध खे आबाद करण लाइ, सिंध खे ख़ुशहाल करण लाइ जेके क़ुर्बानियूं ॾिनियूं, हिन ॾींहं ते असांखे उन्हनि खे ज़रूरु यादि करणु घुरिजे। ऐं आउं उमेद करियां थी त ॿिया जेके तमामु स्कूल्स आहिनि उहे बि जेको आहे हिन डिसंबर जे पूरे महीने में जेको आहे कल्चरल डेज़ मल्हाईंदा। हामिद इम्तियाज़ है। मैं रिसेंटली सिटी घोटकी में तैनात हुआ हूँ एज SDPO घोटकी, और आज मैं स्कूल में अमारा हाई सेकेंडरी स्कूल में आया हूँ कल्चरल डे की तकरीब के सिलसिले में। मेरा ताल्लुक़ पंजाब से है, लेकिन सिंधी सकाफ़त और सिंधी कल्चर को देख के मुझे बहुत खुशी हो रही है। और अजरक से तो हमारी पुरानी वाकफ़ियत है, शुरू से हमारे सिंधी दोस्त रहे हैं, वो भी अजरक देते रहे हैं हमें। और अब मैं घोटकी के लोगों में रहूँगा और यहाँ पर रहकर सिंधी कल्चर को करीब से देखूँगा और इनके लोगों के अंदर घुलने मिलने की कोशिश करूँगा। शुक्रिया। साईं अॼु जो प्रोग्राम जेको आहे उन जो सॼो जेको बि क्रेडिट वञे थो उहो प्रिंसिपल अमारा हायर सेकेंडरी स्कूल ते वञे थो, छाकाणि त मिस्टर लुत्फुल्ला खे असां खुली इजाज़त ॾिनीसीं त जहिड़े बि नमूने सां तव्हां प्रोग्राम सोचियो ओड़े नमूने सां इहो प्रोग्राम हलायो। ऐं पर उन में हिकिड़ी शइ तमामु वाज़े हुजे त सक़ाफ़त असांजी जेका आहे उहा तमामु हिकिड़ी सादगी अजरक ऐं टोपी वारी सक़ाफ़त आहे। उन खे हाईलाइट उन खे करिणो आहे ऐं उहो उन्हनि चङी तरह कयो आहे। नंढड़नि ॿारनि खे बि ॾिसंदो, ॿारनि खे बि ॾिसंदो त अजरक बि पियल आहिनि ऐं अजरक जा कपिड़ा बि पियल आहिनि। असांजे हिन तकरीब में शिरकत कई आहे। अॼु जो जेको प्रोग्राम आहे उहो सिंधी टोपी अजरक जो ॾियारो आहे, जेको पूरे डिसंबर में थींदो आहे। हूअं त तारीख़ 3 तारीख़ हूंदी, पर मुसलसल असां प्रोग्राम हमेशह हर साल कराईंदा आहियूं। अॼु जे हिन तारीख़ी प्रोग्राम में खे असां पैगाम ॾियूं था सिंध वासियुनि खे, सिंध जे उन वालदीन खे, सिंध जे उन्हनि वॾेरनि खे त असांजी सिंध में जेकी तालीम जी पुठिते पयल जो सीज़न आहे उहो महिरबानी करे ॿारनि खे तव्हां तालीम जे लाइ उजागर कयो। उन्हनि खे घरनि खां ॿार कढी करे सिंध धरती जे लाइ, सिंध जे वधंदड़ लाइ उनखे तालीम ॾिवायो, उनखे नियाणियुनि खे तालीम जी ज़ेवर सां नवाज़ियो। छाकाणि त हिकिड़ो अहिड़ो लोगो बि आहे जंहिंमें आहे त सिंधियुनि खे, सिंधी नियाणियुनि खे दहशतगिरी खे कारोकारी जे रस्म में मारियो वञे थो। बेगुनाह उनखे घर पढ़ाई तालीम नथी ॾियारी वञे। मां वालदीन खे गुज़ारिश कंदुमि, सिंध जे माण्हुनि खे गुज़ारिश कंदुमि हिन प्लेटफॉर्म ते त महिरबानी करे पंहिंजे नियाणियुनि खे तालीम ॾियायो। असांजो इहो चवणु आहे त असांखे हिन प्रोग्राम जेके थींदा रहनि था, अहिड़ा प्रोग्राम ॿिया बि असांखे कराइणु खपनि, छो जो अॼु बि सिंध जी असांजी सकावत मौजूदु आहे। अॼु बि असांजी सकावत ज़िंदा आहे। असांजी जेके टोपी ऐं अजरक आहे इहे सिर्फ़ु निशान न आहिनि, इहे हिकु सकावत आहे असांजी। इन करे असांखे हिननि सकावत खे ज़िंदा करणु खपे ऐं अहिड़ा बि ॿिया बि प्रोग्राम कराइणु खपनि। महिरबानी। रहमान रहीम। अॼु जो हिननि जेको सिंध सां मोहबत जो ऐं सिंध सां पंहिंजी अक़ीदत जो इज़हार जे हवाले सां अमारा हायर सेकेंडरी स्कूल में जेको प्रोग्राम थियो आहे इंतिहाई बहितरीनु प्रोग्राम आहे। ऐं पंहिंजी सिंध जेका अज़ीम सिंध आहे, हज़ारनि सालनि खां क़ाइमु आहे ऐं दुनिया जी सभिनी तहज़ीबनि जी जेका माउ आहे, उन खे जंहिं नमूने सां हितां जे स्टूडेंट्स जेको आहे उजागर कयो आहे
त असांजी दिलि जेका आहे उहा बाग बहार थी वई आहे त ऐं इहो यकीन कामिल थी वियो आहे त हीअ जेके असांजी नौजवान नस्ल आहे ये हमेशा पंहिंजी सिंध जे लाइ पाण पतोड़ींदा रहंदा ऐं सिंध खे अज़ीम आलीशान बणाइण में पंहिंजूं कोशिशूं कंदा। बिल्कुल जी मज़ो आयो जी ही हमारा स्कूल जो प्रिंसिपल सर लुत्फुल्लाह मलिक साहब जेके भी ही प्रोग्राम कया असांखे भी शरीक कयो ऐं महिमान ख़ासि जेके भी आया असां उन्हनि जो दिली ख़ुशूस वेलकम भी कयोसीं ऐं जेको मज़ो आयो तमामु मज़ो आयो। साईं लुत्फुल्लाह खे असां ॿीहर भी ख़्वाहिश इहा कंदासीं त इहे प्रोग्राम कंदा रहूं ऐं ईद मिलादुल नबी जा प्रोग्राम ही कल्चर डे जा प्रोग्राम जेके भी कया वेंदा आहिनि इन हवाले सां ज़बरदस्त मज़ो आयो ऐं सिंधी टोपी अजर खे हमेशह यादि रखियो रहे। शुक्रिया। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अॼु असां अमारा हायर सेकेंडरी तरफ़ां जेको ही कल्चर जे हवाले सां प्रोग्राम कयूं पिया उन में कल्चर जे हवाले सां इहो आहे त असांजी जेका तहज़ीब आहे अल्हम्दुलिल्लाह न सिर्फ़ु असांखे बल्कि सॼी दुनिया खे हिन ते फ़ख़ुरु आहे त जेका दुनिया जी इंटरनेशनल जेका असां इंजीनियरिंग आहे उहा अल्हम्दुलिल्लाह असांखे मोइंजे दड़ो में मिले थी त असां हीअ जेको प्रोग्राम सेलिब्रेट करे इहो पैगाम ॾियूं था त हिन खे कल्चर जेको आहे उनखे प्रोमोट कयो। प्रोमोट सां गॾोगॾु असांजी जेका सिंध जी तहज़ीब आहे तमदुन आहे ॿोली आहे सकाफ़त आहे उनखे उजागर कयूं। थैंक यू।